बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों साथियों, जीए सिंध अज मां पंहिंजे तंज़ीमी साथियुनि खां अलावा सॼी सिंध जे बाग़ैरत इंसाननि सां, सिंध सां मोहबत कंदड़ माण्हुनि सां मुखातिब थियणु चाहियां थो त ही मोरे में जेके शहादतूं थियूं आहिनि शहीद ज़ाहिद लगारी ऐं शहीद इरफान लगारी जूं, ऐं आख़िर में इरफान लगारी जे लाश जी बेहुरमती तौहीन जंहिं तरीक़े सां कब्ज़े में वठी ऐं उनजी वारसनि जी मर्ज़ी खां सफ़ा दफ़नायो वियो आहे, इंतहाई क़ाबिल मज़मत अमल आहे। ऐं हिननि समूरनि हुक्मराननि खे, जाबिर ज़ालिम रज़न हुक्मराननि खे पंहिंजे पंहिंजे वक़्त ते इन ज़ुल्म जो हिसाब ॾियणो पवंदो। मुंहिंजा भाइरो, बर सग़ीर में इहा का ॻाल्हि नई नाहे। हर दौर जे आज़ादी पसंदनि, बावकार बाग़ैरत इंसाननि, लड़ंदड़ इंसाननि सां रियासत, उनजा छाड़ता ऐं साम्राजी ताक़तूं इन क़िस्म जा रवैया इख़्तियार कंदियूं आहिनि या इन क़िस्म जो जबर कंदियूं आहिनि। पाण बरे सग़ीर जे तारीख़ में ॾिसूं त पहिरीं जेका लाश जी बेहुरमती थी उहा भगत सिंह जी थी हुई। शहीद भगत सिंह जेको अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ विढ़ंदे फाई चाढ़ियो वियो, उन जे फाई ॾियण खां मुक़ररु थियल टाइम खां हिकु ॾींहुं अॻे उनखे फाई ॾेई उन जे लाश खे साड़े वारसनि खे ॿुधाइण जे बग़ैर समुंड दरिया में लोड़ियो वियो हो। अहिड़े तरीक़े सां ॿी वारदात शहीद सूर्य बादशाह पीर साहब पागारे जिन सां थी हुई, जिन जे लाश खे फाई ॾियण खां पोइ गुम थी वियो, जेको लाश अञा ताईं न मिलियो आहे। अहिड़े तरीक़े सां ताज़ो जेको आहे उसामा बिन लादेन जो लाश तव्हां ॾिठो, जॾहिं उनखे बि अमेरिकी फोर्स जे तरफ़ां मारियो वियो त उन खां पोइ उन जे लाश खे खणी समुंड जे लाइ कहिड़ी कुंड में उछलायो वियो। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी लाश खे तव्हां ॾिठो त पुलिस जे पैरनि में अची जनरल ज़िया जे दौर में दफ़नायो वियो। त ही समूरा रवैया, इहे समूरा जेके दहशतगर्दियूं हुक्मरान पंहिंजे पंहिंजे दौर में कंदियूं आहिनि, भला ही जेके साथी नौजवान जेके टॉर्चर सेलनि में शहीद कया विया ऐं उन जे जिस्मनि खे चीरे उन जा चेहरा मसक करे जेके रोड ते उछलाया विया हुआ, त इहो अज़ाब, इहो तशद्दुद जीअरनि इंसाननि ते इन लाशनि जी बेहुरमती खां घटि हो छा? इहो सिंध में तसलसल जारी आहे। पर हाणे मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइणु चाहियां थो त ही पाण सिंध जा 6 करोड़ इंसान आहियूं। पंहिंजी दावा आहे त सिंध जो बच्चो सिंध खे मोहबत करे थो, सिंध खे मां सम्झे थो। असांजा लखा नौजवान पंहिंजे वतन जा आशिक़ आहिनि, जेके हर इम्तिहान जे वक़्त में साबित कदम रही पंहिंजे सिरनि जा कुर्बानियूं ॾेई पंहिंजे वतन जी नंगनि दंगनि जी हिफ़ाज़त करे सघनि था, जियापे जी हिफ़ाज़त करे सघनि था। त इन जे करे अॼु असां हेॾा लखा इंसान, हेॾा सिंध सां मोहबत कंदड़ कॉम्युनिस्ट पार्टियूं ऐं अॻुवान असांजे हूंदे असांजे सिंध जे हिकिड़े मोहबत कंदड़ हिकिड़े मासूम इंसान शहीद इरफान लगारी जे लाश खे खणी यगमाल करे 3 ॾींहं उन जे गर्मी उस में लाश खे साड़े ऐं पोइ पंहिंजी मर्ज़ी सां दफ़नायो वियो आहे। ऐं असां सम्झूं था त असां एजाजी बयानु कंदासीं, असां इहे जेके से ग़ाइबाना जनाज़े नमाज़ूं पढ़ंदासीं, असांजो फ़र्ज़ु पूरो थी वियो। ईअं नाहे। जेकॾहिं असीं ज़िंदा क़ौम आहियूं, ज़िंदा इंसान आहियूं, त असांखे पंहिंजे शहीद साथियुनि जे लाश जी ताज़ीम जे लाइ असांखे निकिरणो पवंदो, आवाज़ बुलंद करणो पवंदो। मुंहिंजी बीमारी खे को क़बूल करे न करे, मां 5-7 सालनि खां इन कैफ़ियत में मुब्तला आहियां। 2-3 सालनि खां वठी मुंहिंजी हालत इहा आहे जो मां सफ़र नथो करे सघां, मां चुरपुर में नथो किरी सघां, ऐं मूं में इहा आदत न आहे त मां माण्हुनि जे साम्हूं कंहिं जलसे में तमाशो करे किरां, पोइ कैमराऊं भरे न दा डॉक्टर कादिर मक्सी अदा किरी वियो, अदा बेहोश थी वियो। मां इन सियासी फोटोगिरी ऐं तमाशेबाज़ी जे ख़िलाफ़ आहियां। इन करे मां पंहिंजी बीमारी खे लिकाईंदो जेतिरो करे सघियो आहियां कयो आहियां। हाणे मुंहिंजी जिस्म जी वसियत उहा साथ नथी ॾे मुंहिंजो।
उन जे बावजूदि मुंहिंजो रूह, मुंहिंजो ज़मीर, मुंहिंजी गैरतूं सिंध सां जुड़ियल आहिनि ऐं सिंध जे आशिक़नि नौजवाननि सां जुड़ियल आहिनि। अॼु मुंहिंजूं ॻाल्हियूं तव्हांखे सम्झ में न अचनि, ईंदड़ वक़्त में तव्हांखे इहे सभु मसइला सम्झ में अची वेंदा। इन करे मां चवणु चाहियां थो त जेकॾहिं पंहिंजे ज़िंदा क़ौम हुजण जो सबूत ॾियणु चाहियो था, अॼु उन्हनि सभिनी जे गैरतुनि जो इम्तिहान आहे जिन फेसबुक ते अछी दाढ़ी वारनि, अछे मथे वारनि सॼी उमिरि सरकारी नौकरियूं करे पघारूं खाई उनजी पेंशन ते गुज़ारो करण वारा जेके दानश्वर आहिनि, जेके हथियारबंद जंग ऐं गोरीला जंग खां घटि ॻाल्हाइनि नथा, ऐं जेके हज़ारे नौजवान आहिनि, उन्हनि जी गैरतुनि जो अॼु इम्तिहान आहे। मां पंहिंजे तंज़ीम जे साथियुनि खे हिदायत कई आहे, मरकज़ी कमेटी खे, त हू सुभाणे शहीद इरफान लगारी जे तॾे ते पहुचनि, ॻोठाणनि सां तहज़ियत कनि, ऐं मां उन्हनि खे हिदायत करणु चाहियां थो, अॼु ऐलान करणु चाहियां थो ऐं सॼी सिंध खे हथ ॿधी अपील करणु चाहियां थो त ईंदड़ वक़्त में सिंध जे नौजवाननि जी ज़िंदगी सां मज़ाक बंदि करण लाइ, उन्हनि जी लाशनि जी तौहीन ऐं तज़लील खे रोकण जे लाइ ही तमामु ज़रूरी आहे त असीं कराची खां वठी कश्मीर ताईं सुभाणे 50,000 माण्हू अरबा जॾहिं मां ऐलान करणु चाहियां थो, अॼु आचर असां वटि तव्हां वटि आचर जी राति 10 बजे मां ऐलान करणु चाहियां थो त अरबा जे ॾींहुं सिंध जा आशिको घटि में घटि 40 खां 50,000 माण्हू शहीद इरफान लगारी जे क़बर ते गॾु थियो त पाण गॾु थियूं, पाण इहा क़बर खोटियूं ऐं इहो शहीद जो ज़ोरी दफ़नायल लाश इन क़बर मां कढी उन्हनि जे वारसनि जे क़ब्रिस्तान में खणी वञूं, उन्हनि जी माउनि भेनरुनि खे आथ जो सबबु बणिजूं। मां सलाम पेश थो कयां शहीद इरफान जी भेण ऐं वालदा जा जेके मूं कमेंट्स ॿुधा आहिनि, उन्हनि जूं हिमतूं, जुरतूं ऐं जेको विलविलो मां उन्हनि जे अखियुनि में रोशनी ॾिठी आहे, मां उन्हनि सिंध जी माइरुनि भेनरुनि खे सलाम पेश थो कयां त पंहिंजे जवान पुटनि जे लाशनि ते एतिरो मज़बूत ऐं कंपोज़ रही करे उन्हनि जेको मौक़िफ़ पेश कयो आहे, इन ई लाइ इब्राहिम मुंशी चई वियो त जिन जूं माऊं शींहणियूं मोट उन्हनि लाइ मीहणूं। अहिड़ियूं मायूं अहिड़ा पुट पैदा कंदियूं आहिनि, अहिड़ियूं भेनरूं पंहिंजे भाइरनि जूं साथी थी उन्हनि जी जदोजहद जे कामयाबी जे लाइ हथनि ते मेहंदियूं हणी मोकिलींदियूं आहिनि। ऐं इहो बिजरानी लगारी जे ॻोठ वासियुनि इहो साबित करे छॾियो आहे पंहिंजी साबित कदमी सां ऐं पंहिंजे अटल इरादनि सां। मां हुक्मराननि खे ॿुधाइण थो चाहियां त असीं लाश ते सियासत नथा करणु चाहियूं, न ई असां इहो लाश खणी कंहिं रोड ते वेही को बुख हड़ताल कंदासीं, को रोड बंदि कंदासीं। असां का बि तव्हां लाइ परेशानी नथा पैदा करणु चाहियूं, पर इहो असांजो बुनियादी हक़ आहे त असांजा नौजवान पुट, असांजा भाइर, इहे नौजवान इहे बेकफन करे जेके मारिया वञनि पिया कूड़ियूं कहाणियूं ठाहे, उन्हनि जे लाश जी ताज़ीम करणु, उन्हनि जी लाश जी हिफ़ाज़त करणु ऐं उन्हनि जी लाश खे धरती माउ जे लहद में लाहिण जे लाइ इहो असांजो हक़ आहे त असां पंहिंजी तय थियल ज़मीन में उन्हनि खे जाइ ॾियूं, उन्हनि जे लाशनि खे उन्हनि खे लहद में लाहियूं ऐं उन जूं माइरूं भेनरूं जा वारस उहे मुकमल इत्मीनान जो इज़हार कनि। इन करे इन सॼी सूरताल में हुकूमत खे जेको कुझु हफ़्तो 10 ॾींहं तमाशो करणो करे चुकी, हाणे इन कम में का बि मुदाख़लत न कई वञे। मां पंहिंजे कराची खां वठी कश्मीर ताईं सभिनी कारकुननि, हमदर्दनि, दोस्तनि, साथियुनि खे ऐं पार्टी जे ज़िम्मेवारनि खे हिदायत करणु चाहियां थो त सुभाणे हुन जे ॻोठ में वञो ऐं 2 ॾींहं सूमर, अंगारो, अरबा ताईं इन ॻोठ में, इन जी पसगरदाई में पखड़िजी वञो। हिकु हिकु माण्हू खे दावत ॾियो त उहे अचनि ऐं इन कब्रिस्तान में जिते शहीद जो लाश दफ़न कयो वियो आहे, उन मां इन लाश खे कढी ऐं तव्हां उन जे वालिदनि जी मर्ज़ी सां उन्हनि जे लाश खे उन जॻह ते दफ़न कयो। ऐं आउं इहो बि मुतालबो करणु चाहियां थो त जिन जे ख़िलाफ़
वारस FIR कराइण चाहिनि था उन जे ख़िलाफ़ FIR दाख़िल कई वञे। मां वकील बिरादरी खे इहो चवणु चाहियां थो त ही सोशल मीडिया जो शौक़, फोटू अॻियां पोयां, गुल फुल इहे सभिनी खे वणंदा आहिनि। तकीरुनि जी एॾी घणी ज़रूरत नाहे। तव्हां अदालत में वञो, 122A या जेको बि तव्हांजो कानून आहे उन कानून तहत तव्हां अदालतुनि खां हुकुम वठी अचो। तव्हांखे ख़बर आहे धारी आबादकारी जे ख़िलाफ़ जॾहिं असां कराची में रैली कईसीं, उन वक़्तु पीपल्स पार्टी सरकार, वज़ीर दाख़िला साहब हुकुम ॾिनो फायरिंग जो। असांजा 2 साथी शहीद करे 10 ज़ख़्मी कयूं, बसूं जूं बसूं भरे जेल में विधऊं। पर पोइ असां अदालती इंक्वायरी कराइण में कामयाब थियासीं, जंहिंमें उन दौर जे वज़ीर दाख़िला समेत सभिनी ज़िम्मेवारनि ते FIR दाख़िल थी वई आहे त हिन मौजूदा दौर जो वज़ीर दाख़िला या वज़ीर आला इन ज़िम्मेवारी खां कीअं फारिग थी सघे थो त उन्हनि खे का अदालत जेका FIR जो हुकुम न करे FIR थी वञे, पोइ गिरफ़्तारियूं ऐं न गिरफ़्तारियूं ऐं हिसाब किताब उन जो वक़्तु पोइ अचिणो आहे। हू असांजे ॿारनि खे घरनि खां गिरफ़्तार करे, नियाणियुनि खे गिरफ़्तार करे 40-40 माण्हू ॿधी ऐं केस ठाहे सघनि था त असां में एतिरो इल्मु अकुल न आहे त एतिरा सारा वकील, हाई कोर्ट जा, सुप्रीम कोर्ट जा वकील इहो गॾु थी पैनल ठाहे वञनि, FIR दाख़िल कराइनि वज़ीर दाख़िला जे ख़िलाफ़, वज़ीर आला जे ख़िलाफ़, ज़िम्मेवार SP ऐं DIG जे ख़िलाफ़ ऐं सूबेदारनि जे ख़िलाफ़ FIR दाख़िल करायो ऐं शहीद जे क़ब्र जी ताज़ीम लाइ, उन जी लाश जी ताज़ीम लाइ रोज़ा, नमाज़ूं, पुण चङू कम, इहो ॿियो को फर्म जंहिंसां पस जे पिरी खे तव्हां ग़ाइबाना जनाज़ो नमाज़ूं पढ़ो, सॼी सिंध पढ़े, मुतरिक थिए, उन जे सवाब लाइ, उन्हनि जे रूह जी मग़फ़िरत लाइ दुआ घुरो। पर इहो ज़रूर आहे त इन खां अलावा जेको ज़रूरी कमु इहो आहे त गुमनाम थियल शहीद जी क़ब्र खे ताज़ीम लाइ उन जी नए सिर दफ़नाइण जी मुहिम शुरू कई वञे, कम जो आगाज़ कयो वञे। इन कम जी ज़िम्मेवारी तरक़ी पसंद पार्टी खणण लाइ तयारु आहे। मां सॼी सिंध जे नौजवाननि खे, सिंध परस्त साथियुनि खे ऐं सिंधी क़ौम जे बावकार इंसाननि खे अपील थो कयां, 6 करोड़ ज़िंदा इंसान आहियूं। 6 करोड़ इंसाननि मां 6 लख अहिड़ा माण्हू हूंदव, माइरूं, भेनरूं, मर्द, जवान, ॿुढा, नौजवान, जेके पाण सुभाणे 60,000 माण्हू शहीद जी क़ब्र ते अरबाजे ॾींहुं गॾु थियूं ऐं पाण उहा क़ब्र खोटायूं ऐं इन लाश खे खणी हली उन जे वालिदनि जे क़ब्रिस्तान में दफ़न कयूं शहीद ज़ाहिद लगारी जे भरिसां। जेकॾहिं तव्हां समूरा मुंहिंजी इन ॻाल्हि सां मुतफ़िक़ थियो था, सहमत थियो था त अचो पाण गॾु थियूं, जे न तॾहिं बि तरक़ी पसंद पार्टी इहो कमु करे ॾेखारींदी ऐं हुकूमत खे चवणु चाहियूं था त इन सॼे अमल में का बि रुकावट न विझो, बाज़ अचो, न त इहा बाहि पखिड़जंदी, तव्हांजा पल्लो आज़ाद न रहंदा। सिंध ज़िंदाबाद, इनकलाब ज़िंदाबाद, क़ौमी जदोजहद ज़िंदाबाद। महिरबानी।